HT की जानिब से तमाम अहले इस्लाम को ईद उल फितर की बहुत बहुत मुबारक हो। मेड़ मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त मेड़ फरीदाबाद बाहि वाक़े ते PPMNA मसरत रफ़ीक मैसर PP अॻवान ज़ुल्फ़कार कलोड़ो सिकंदर ॾेरो बाबर चांडियो अली गोहर चांडियो हाफ़िज़ गुलाम हैदर मैसर डॉक्टर सदाकत मैसर अब्दुल रहमान कुंबर ऐं ॿिया बाहि मुतासिर 9 ॿारनि जी सड़ी वञण बाद तॾे ते पहुची पोइलरनि इमाम दीन चांडियो उमेद अली चांडिये सां ताज़ियत कई। फोती ॿारनि जे वारसनि खे रोक रक़म ॾिनी वई। ख़ानदान सां ॾुख जो इज़हार कयो वियो। पहिरियों त इहा आहे त सिंध हुकूमत नोटिस वरितो, मां त चवां थी बहितरीनु नोटिस वरितो अथई। बाक़ी जेको अज़ालो आहे त घर ऐं इहे जेको कयो अथनि उहो अज़ालो जेको जान वियूं आहिनि उनजो अज़ालो त नथो थी सघे, पर वरी बि जेको उनजे लाइ कुझु कयो अथनि त उहो बहितर कयो आहे। सिंध हुकूमत तमामु बहितर कयो आहे ऐं इहो वाक़ियो तमामु वॾो आहे। अगरि ॿार वीचारा न पोइ थी वञे न त एॾो वॾो वाक़ियो न थिया, पर ॿारनि जे करे जाननि जे करे तमामु घणो हादसो थियो। इनशाला मां उनखे चयो आहे जॾहिं हे सभु ठही बीहंदा त इनशाला इन जो पाणी बि अची वेंदो। पाणी जो त तव्हां उअं ई बि खोट आहे, पर इनशाला हाणे असांजो जेको मिनिस्टर आहे ख़ुशी शाह उहो पाणी जो मिनिस्टर थियो आहे, उहो ज़रूरु असांखे कुझु न कुझु करे ॾींदो। बाक़ी जेके नौकिरियूं आहिनि त इनशाला नौकिरी बि असां कान हिकु ॿ टे जेके थी सघंदियूं असां ॾींदासीं इनशाला। सिंध हुकूमत ॾींदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।